मां किताब पढ़ी रहियो हुयुसि। ॻाल्हाइण जो हिकु अंदाज़ हुन में बयानु कयो वियो त तव्हां जॾहिं कंहिंसां का ॻाल्हि कयो न त उन जी इब्तिदा अहिड़ी हुजे जो उहो न करे उनखे हा चवरायो। छो त जेकॾहिं हुन इब्तिदा में न चयो त उन जी न खे हा में बदिलणु ॾुखियो आहे। मां इन जो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां थो त तव्हां जेकॾहिं कंहिंसां ॻाल्हि कयो त तव्हां उनखे मिसाल जे तौर ते उन जे आदत जे हवाले खां तव्हांखे उन जी इस्लाह करणी आहे त डायरेक्ट तव्हां उनखे इहो न चओ त इहो छो कयो तव्हां, यार तव्हांखे छा थो लॻे त कंहिंसां का ॻाल्हि करणी हुजे त उनखे पहिरियां नरमी सां सम्झाइणु घुरिजे त उहो चवंदो हा, ऐं जेकॾहिं उहो नथो मञे त ॿीहर वरी बि असांखे हुन सां नरमी त रखणी आहे न, चवंदो हा। कुझु वक़्तु मौक़े जो बि लिहाज़ रखणु घुरिजे। छा लॻे थो अव्हांखे, चवंदो हा। जॾहिं तव्हां उनखां इहा हा चवराईंदा न त तव्हां उन जी उन आदत खे असां बि ईअं करे छॾियूं हा त उहो चवंदो हा, छो जो उहो तव्हां सां हा में हा मिलाईंदो अचे थो। हा में हा चवराइणु मुश्किल नाहे हूंदो। शुरू में हुन न चई छॾियो न यार, त उनखे सम्झाइण में एॾो वक़्तु लॻंदो आहे, उनखे पंहिंजे न मां निकिरण में देरि लॻंदी आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।